नाज़रीन ने रिपोर्ट शामिल कंदासीं ठठो मां वफ़ा अकरम अब्बासी जी, जिते अवामी दोस्त डिप्टी कमिश्नर ठठो जनाब सरमत अली भागत पना ग़रीब आवाम लाइ खाधे पीते जे शयुनि जा मुनासिब सरकारी अघ मुक़ररु कंदे कनि। रिलीफ ॾियण सां गॾु वापारियुनि पारां महांगाई ज़ख़ीरा अंदोज़ी मिलावट तोड़े मुनाफ़ाखोर ख़िलाफ़ सख़्त तकड़ा क़दम खणंदे दरबार हाल मकली में अहम इजलास सॾाए वरितो आहे। उनमें वापारियुनि, समाजी अॻवाननि, फूड कंट्रोल खाते, ब्यूरो ऑफ अथॉरिटी ऐं वेट्स एंड मेयर्स, मार्केट कमेटी, यूटिलिटी स्टोर मालकान, सिविल सोसाइटी ऐं ॿियनि समूरनि लॻापियल इदारनि तोड़े अख़्तियारनि खे सॾाए खेनि ख़ासि हिदायतूं जारी कंदे चयो आहे त वधंदड़ आबादी तोड़े गुरबत खे आॾो रखी ग़रीब आवाम जी भलाई ऐं बहितरी लाइ हाणे सभिनी खे हिकु पेज ते अचणो पवंदो। मिसकीन आवाम जो जियापो खुशहाली तोड़े तरक़ी लाइ इंतिहाई सख़्ती सां मुनाफ़ाखोरी, ज़ख़ीरा अंदोज़ी, इज़ाफ़ी अघनि जी वसूली तोड़े मिलावट ख़िलाफ़ इंतिहाई ॾुखिया ऐं सख़्त क़दम खणंदे ग़रीब आवाम जे जियापे लाइ सफ़ा संजीदा क़दम जूं कोशिशुनि करण लाइ असां सभिनी खे हाणे मार्केट में लही मार्केट जे शयुनि जी अघनि ख़ासि तौर ते अटे, गिह, खंड, सब्ज़ी तोड़े खाजरे तेल वग़ैरह जी क़ीमतुनि ते ख़ासि तवजो ॾेई मुनाफ़ाखोर, ज़ख़ीरा अंदोज़ी, महांगाई तोड़े मिलावट जो ख़ात्मो आणींदे ग़रीब आवाम जी भलाई बहितरी तोड़े जियापे लाइ जिहाद करणो पवंदो।